मां अची वियो आहियां माई बचुला दिल जी चवे त तोसां कम में हथ वंडा न मां पाण ई कंदासीं छॾे न तूं खोटो को न कर मां हिन कम ते हिरियल आहियां ऐं तुंहिंजो कमु कंदे त मूंखे ख़ुशी थींदी आहे मुआ जेके नेत में खोट थई न त पोइ सिधी ॻाल्हि कर न बचुला नियत में का बि खोट न आहे बसि दिलि चवे थी त तूं लीमे खां तलाक वठी न त पाण में निकाह करे वठूं असां ॿिन्ही जी जोड़ी ॾाढी ठहंदी पोइ घर जो कमु बि पाण में वंडे विरहाए कंदासीं तुंहिंजो बार बि हल्को थी पवंदो हिकिड़ो चकर तलाक जे बारे में सोच त सही अच्छे मथे में मां तलाक वठंदसि त ठहंदसि ईअं कोई शरीयत में थोरी आहे त रुगो नंढियूं तलाकूं वठनि वॾियूं बि तलाकूं वठी सघनि थियूं मुंहिंजी जॾहिं क़िस्मत ई ख़राबु आहे त मां छा थी करे सघां भाॻ त तुंहिंजे दिलि जो कड़ो खड़काए वेठो बसि तूं रुगो हिकु चकर हा कर साह में सांढे रखंदोसांइ बसि लव यू कर लव यू मुआ असांजी उमिरि आहे लव यू करण जी ॿुधो न थी बचुल साईं सचल छा चयो इश्क न ॿुढड़ा होवे पामे चिटड़ी होवे ॾाढी हाणे घणो न सोच रुगो मुंहिंजे बारे में सोच टांटो फिट थी वेंदो रुगो लीमे खां तलाक वठ पोइ ॿई गॾिजी कलाम चवंदासीं न तूं मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां अलाह खिल खिल माथरा हथ वाला वरी ॿियो कमु बि छॾाए था वठूं सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।